जी नाज़रीन, हिन वक़्तु मौसमियात खाते तरफ़ां रिपोर्ट जारी कई वई आहे त जेको अलर्ट जारी कयो वियो आहे त केटी बंदर सां अॼु शाम जो ही सामूंडी तूफ़ान टकराइजंदो। 150 किलोमीटरनि जे फ़ासिले ते केटी बंदर खां जेको आहे सामूंडी तूफ़ान हिन वक़्तु ताईं मुफ़ासिले ते आहे। कराची खां 230 किलोमीटरनि जे फ़ासिले ते आहे। हिन वक़्तु जेको अलर्ट जारी कयो वियो आहे, तेज़ हवाऊं मौसमियात खाते जे अलर्ट खां पोइ कराची में शुरू थी वियूं आहिनि। हल्की बारिश हिन वक़्तु जारी आहे कराची में। मौसमियात खाते तरफ़ां अलर्ट जारी कयो वियो आहे त हिन शाम खां पोइ राति देरि सां तेज़ बरसाति जेको आहे उहा पई सघे थी कराची में। हिन वक़्तु जेको अलर्ट जारी थियो आहे केटी बंदर ते तेज़ बरसाति ऐं तेज़ हवाउनि वारो जेको सिलसिलो आहे उहो शुरू थी चुको आहे। बदीन में सिजावल में हिन वक़्तु तेज़ तरीन जेको बरसाति तूफ़ानी हवाऊं शुरू थी चुकियूं आहिनि। हिन वक़्तु वॾे वज़ीर खे बि मौसमियात खाते तरफ़ां कमिश्नर कराची, कमिश्नर हैदराबाद जे तरफ़ां रिपोर्ट पेश कई वई आहे त हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे सामूंडी तूफ़ान जी, उहा ताज़ा तरीन सूरत हाल बाबति पूरी रिपोर्ट ॾिनी वई आहे त केटी बंदर खां 150 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे ऐं कराची खां 230 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते हिन वक़्तु सामूंडी तूफ़ान आहे। ठटे खां 235 किलोमीटरनि जे फ़ासिले ते ही तूफ़ान पहुची चुको आहे। साइन बोर्ड जेके आहिनि उन्हनि खे जेको हिन वक़्तु ताईं कमिश्नर कराची जे तरफ़ां जेके नुक़सानकार साबित थी सघनि था, कुझु जानी नुक़सानु थी सघे थो, उन्हनि खे लाथो वियो आहे मुकमल तौर ते कराची मां। सामूंडी पट्टी में जेके मुहाणा आबाद आहिनि उन्हनि खे हिन वक़्तु जेको आहे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जेके चइनि ज़िलनि जा डिप्टी कमिश्नर्स आहिनि उन्हनि जे तरफ़ां जेको महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वियो आहे। जेके इस्पतालूं आहिनि, कॉलेज आहिनि, स्कूल आहिनि, कम्यूनिटी जेके सेंटर आहिनि सरकारी, उन्हनि खे इमदादी कैंप जो दर्जो ॾेई हिन वक़्तु कराची मां तक़रीबन 8000 माण्हुनि खे इनमें इमदादी कैंपुनि में मुंतक़िल कयो वियो आहे जीअं महफ़ूज़ हंधनि ते कुझु जानी नुक़सान खां उनखे बचाए सघिजे। मुबारक विलेज आहे, बाबा भिट आहे, रेड़ी ॻोठ आहे, इब्राहिम हैदरी, चश्मा ॻोठ, लठ बस्ती समेत जेकी 22 खां वधीक कराची में जेके ॿेट आहिनि जिन ते मुहाणा आबाद आहिनि, जेके वसंदियूं आहिनि 22 खां वधीक, उते इन्हनि खे मुहाणनि खे जेके सामूंडी तूफ़ान जो जिन खे ख़तरो आहे आबादियुनि खे मुंतक़िल करे महफ़ूज़ हंधनि ते इमदादी कैंपुनि में मुंतक़िल कयो वियो आहे। हिन वक़्तु जेको मौसमियात खाते तरफ़ां अलर्ट जारी कयो वियो आहे त शाम जो जेको कराची ऐं केटी बंदर ते असरु जेको आहे सामूंडी तूफ़ान जा उहो शुरू थी वेंदा। केटी बंदर सां ही सामूंडी तूफ़ान अॼु शाम जो टकराइजंदो, जंहिंखां पोइ जेको आहे भारतीय गुजरात सां वञी सामूंडी तूफ़ान टकराइजंदो। पर सुभाणे ताईं जेको आहे हिन जो असरु जेको कराची ठटे, सिजावल, बदीन, केटी बंदर समेत मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उन जो हिन सॼे जेके 2 रीजन्स आहिनि कराची, हैदराबाद रीजन ताईं पूरो इन में जेके डिस्ट्रिक्ट्स अचनि था हैदराबाद, कराची में, उन्हनि ते असरु रहंदो। तेज़ बरसातूं पवंदियूं, तेज़ आंधी वारी हवाऊं बि जेको आहे उहे लॻनि पियूं। हिन वक़्तु ई उनजा असरु शुरू थी चुका आहिनि। सामूंडी तूफ़ान में जेकॾहिं हिन वक़्तु शोलनि में तेज़ी अची वई आहे, हवा में जेको हिन वक़्तु तेज़ी अची वई आहे। हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे त राति देरि सां तेज़ हवाऊं, हिन खां वधीक जेकी लहरूं शुरू थी वेंदियूं, लहरुनि में तेज़ी ईंदी, सामूंडी लहरुनि में बरसाति जेको आहे तेज़ थी सघे थी। हिन वक़्तु SOP जेकी जारी कई आहे सिंध हुकूमत जे तरफ़ां त शहरी बरसाति ऐं तेज़ हवाउनि दौरान घरनि में ई रहनि, ॿाहिरि न निकिरनि।